ही बदमाशी इंतजामिया कई आहे जेकी कल्ह तव्हां ॾिठी जेको आहे हिते माई जेको आहे पाण जेको चवे थी त आउं दावा आउं हिते प्रेशर ॾियण आई आहियां जेको आहे सो तव्हांखे मां थधो करणु न या मां तव्हांखे प्रेशर ॾियण आई आहियां जेकी बासर माई आहे जेको आहे सो जेका जुडिशियल इंक्वायरी मुक़ररु कई वञे हिन खे हटाए करे इन खे जांच में शामिल कयो वञे चयो वञे त इहा माई खे जांच में शामिल करे जेको खून सां इंसाफ़ कयो वञे। असां सोगवार आहियूं वीसी साहिबा तॾहिं ते पहुती उते असांजा ऑनरेबल जाम साहब हुया छोकिरी जो चाचो हुयो ॿिया दोस्त हुया। सभ खां पहिरियों ई मुंहिंजो हिकिड़ो नंढो सुवालु आहे कंहिं साइकिस्ट खे इन वीसी जो चहिरो ॾेखारियो त उहो बि चवंदो त हीउ कातिल आहे। फेस इज़ इंडेक्स उनजो लफ़्ज़ लहिजो उहो पाकिस्तानी शहरनि सां छा थी ॻाल्हाए जॾहिं उहा असांजे तॾे ते अची असांजे शहर में अची असां सां एॾी बदअख़लाक़ी करे सघे थी। तव्हां हिकु मिंट हथ जोड़े मां चवां थो तव्हां हिकु मिंट लाइ सोचो हिन असांजे ॿारनि खे केतिरो हिरासा कयो हूंदो। इहो ई मुंहिंजो जवाबु आहे इहो ई मुंहिंजो सुवालु आहे। कंहिं साइकिस्ट खां पुछो मूंखे मुंहिंजी नज़र में या कातिल थी नज़रे। जाम साहब चयो त जुडिशियल इंक्वायरी हाई कोर्ट जी इंक्वायरी छा गुनाह आहे पाकिस्तान जो कॉन्स्टिट्यूट कोन थो चए कंहिं सहाफ़ी खे थपणु किथां जो इख़लाक़ आहे। ठीकु आहे जेकॾहिं को सहाफ़ी हुनखे ग़लति लफ़्ज़ चयो भला कातिल खे तव्हां छा चवंदो लोफर खे तव्हां छा चवंदो गुंडे खे तव्हां छा चवंदो माना एतिरो चवण जो बि हक़ न आहे। असांखे एतिरो दबायो थो वञे। अफ़सोस अफ़सोस बंगश साहब ही घोटकी जो मसइलो न आहे ही सिंध जो मसइलो न आहे ही पाकिस्तान जो मसइलो न आहे हे जेतिरा देश जा खंड आहिनि सभ जो मसइलो आहे। दुनिया जी नज़र तव्हांजी इंक्वायरी ते आहे अलाह जी नज़र त तव्हां ते आहे पर दुनिया जी नज़र तव्हां ते आहे। ऑस्ट्रेलिया अमेरिका अफ्रीका असांजा पाड़ेसरी मुल्क हर माण्हू जी फ़ोन आहे हर माण्हू जो हिकिड़ो ई सुवालु आहे त छा थींदो पाकिस्तान में हिंदुनि सां छा थींदो सिंधियुनि सां हिंदुनि में छा थींदो। हाणे सुवालु असांजो आहे जवाबु तव्हांजे हथ में आहे। जॾहिं हिकिड़ी इंक्वायरी रिपोर्ट आई आहे त क़तल आहे छोकिरी जो भाउ चए थो पियो उहो ख़ुदि डॉक्टर आहे फॉरेंसिक हू ॼाणे थो हू चए थो छोकिरी जे हथनि ते निशान आहिनि उहे निशान छो न ज़ाहिर कया विया आहिनि। छोकिरी जो भाउ चए थो त गले में हिन क़िस्म जा एक्शन आहिनि निशान आहिनि मापूं आहिनि उहे छो न क्लियर कयूं वयूं। हिन जे पोयों सबबु छा आहे कातिल बि उहे इंक्वायरियूं बि उन्हनि वटि ना इंसाफ़ी आहे ना इंसाफ़ी सां कॾहिं न मञंदासीं। जो जेको रवैयो आहे इंतहाई गैर मुज़बाणो हुयो तॾहिं ते अची करे उनजे वारसनि सां बदतमीज़ी करणु ऐं हिकिड़े सहाफ़ी खे चमाट हणी कढण जी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कयूं था पिया। नम्रता असांजी न्याणी हुई असांजी सिंध जाई हुई हिकु होनहार शागिर्दियाणी ऐं सोशल वर्कर हुई उन्हनि ग़रीबनि जी मदद कई पई। उहा हिकिड़ी सोसाइटी कीअं थी करे सघे पई। असां हिन खे क़तल सम्झूं था पिया हिन खे क़तल कयो वियो आहे। इन जांच में इन वीसी खे हॉस्टल इंचार्ज खे उतां जे जेको चौकीदार खे ऐं रजिस्ट्रार खे इन जांच में शामिल कयो वञे ऐं अदालती कमीशन जोड़ी वञे जानकारी कई वञे। असां इहो मुतालबो था कयूं पिया न थी सिंध सॼी सरापा एहतिजाज हूंदी। असांजो रोज़ जून जेके नियाणियुनि जा लाश असां खणण खां हाणे जेको बर्दाश्त जोगा न आहियूं। असांजियूं नियाणियूं असांजियूं माइरूं आहिनि असांजियूं धीरूं आहिनि उन्हनि खे आला तइलीम खां रोके पियो वञे।